अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज 5 मई 2022 दोस्तों शाम जो टाइम है। मिट्टी जो तूफ़ान जारी है इन वक्त दोस्तों, इन सां गॾोगॾु हल्की हल्की बरसात भी वसी रही है दोस्तों। हवा ॾाढी तेज़ है, मिट्टी जो तूफ़ान इन वक्त जारी सारी है। अल्लाह पाक खां दुआ है त अल्लाह पाक ग़रीबन के घरन के मथां रहम फरमाए, ग़रीबन के झूंपड़िन के मथां रहम फरमाए दोस्तों। छो त उन्हनि जा कखावा घर आहिनि इन बरसात की मौसम में उहे ॾाढा परेशान हूंदा आहिनि। ख़ुसूसी अल्लाह पाक खां दुआ है त अल्लाह पाक ग़रीबन के घरन के मथां रहम फरमाए दोस्तों। अल्लाह पाक खैर जो बरसात वसाए खैर करे दोस्तों। ॿिया खैर दोस्तों, अल्लाह पाक तव्हां सभिनि खे ख़ुशि रखे। कमेंट में तव्हां ॿुधाइजो त किथे किथे हिन वक़्त तूफ़ानी मिट्टी जो तूफ़ान हली रही है, बरसात किथे किथे वसी रही है। कमेंट में तव्हां भी पंहिंजे इलाइक़े जो सूरत हाल ॿुधाइजो दोस्तों। असांजे तालुक़े कबूर खान में हिन वक़्त ही मौसम है। ककरनि आसमान के घेरो करे वियूं आहिनि दोस्तों। ककरनि आसमान के घेरो करे वियूं आहिनि। हिन वक़्त मौसम ॾाढी ख़राब है दोस्तों। अल्लाह पाक खां ख़ुसूसी दुआ है त अल्लाह पाक ग़रीबन के झूंपड़िन मथां रहम फरमाए। उन्हनि जा कखावा घर आहिनि दोस्तों, जैसे पक्का सीमेंट जा घर आहिनि, उहे अल्लाह पाक खां शुक्र जो सजदो, शुक्र जो नफ़िल अदा कयो, शुक्र कयो दोस्तों। तव्हांखे पक्का जायूं आहिनि। इन बरसात के मौसम में तव्हां बेखौफ़ थी करे, तव्हांखे काई खौफ़ ना है त तव्हां घरनि में वेही था रहो। जैसे कखावा घर आहिनि, झूंपड़िन में रहन था दोस्तों, मनहन में रहन था, उन्हनि जो छा हाल है इन बरसात में दोस्तों। अल्लाह पाक खां दुआ है दोस्तों, जिथे हुजो ख़ुश हुजो, आबाद हुजो दोस्तों। अल्लाह निगहबान।